असां चंड जा ताबेदार आहियूं। असां इन मामले में सऊदी हुकूमत कोन ॾिसंदा थियूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त तव्हांजे लाइ रातनि ॾींहंनि जे इन मामलात में बुनियादी शइ तव्हां लाइ चंड आहे। क़ुरान सुन्नत जी रोशनी में असांजे लाइ 9 ज़िलहज्जा जे रोज़े जे सिलसिले में चंड अहम आहे। क़ुरान सुन्नत जी रोशनी में हिन जो जवाबु इहो ई आहे त असां चंड जा ताबेदार आहियूं। असां इन मामले में सऊदी हुकूमत कोन ॾिसंदा थियूं, बल्कि असां चंड खे ॾिसंदा थियूं। असां वटि जॾहिं 9 जो चंड थींदो असां तॾहिं जेको सो उनखे अरफ़ा मञींदासीं, रोज़ो रखंदासीं। इन मुख़्तसर वज़ाहत याद हदीस किताब सही इब्न खुज़ैमा में किताब सलात में सूरह बकरा जी आयत यसअलूनक अनिल अहिल्ला, इन आयत जे नाले सां हिकिड़ो पूरो बाब मौजूदु आहे। उते हदीस मुबारका मौजूदु आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त तव्हांजे लाइ रातनि ॾींहंनि जे इन मामलात में बुनियादी शइ तव्हां लाइ चंड आहे। तव्हां हर मामले में चंड ना जेको सो रुजू कंदो। वरी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े जे मामले में अञा मज़ीद मामले खे क्लियर कयो त रोज़नि जे मामले में त तव्हां अञा मज़ीद चंड ना मुतवजह रहंदो। हदीस किताब सही बुखारी में किताब सौम में मां सभु हिकिड़ो बाब क़ाइमु कयो आहे, बाबु कौली सल्लम इज़ा रअयतुमुल हलाल। उते हदीस मुबारका मौजूदु आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा सूमू लिरुयतिही व अफ़्तिरू लिरुयतिही, अगरि तव्हां रोज़ा रखो था त उन जे बि तव्हां चंड वारी तरतीब खे ॾिसंदव। अगरि तव्हां रोज़ा इफ़्तार कयो था त तॾहिं बि तव्हांजी नज़र हुजे त उहा चंड ते हुअणु घुरिजे। बल्कि इन ॿिन्ही हदीसनि खां अञा हिकिड़ी वाज़े तरीन रिवायत आहे जेका इन मामले खे बिल्कुलु क्लियर करे थी छॾे। हदीस किताब सही मुस्लिम में किताब सियाम में इमाम साहिब हिकिड़ो बाब इन नाले सां क़ाइमु कयो आहे, बाब बयाने अन लिकुल्ले बलदिन। उते हदीस मुबारक आंदी अथऊं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां बाद में सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहि मजमईन जे ज़माने में हिकु मरतबा ईअं थियो जो हिकिड़ो ताबई सगोरो हू मदीने तैयबा खां शाम ॾांहुं निकितो ऐं शाम में पहुतो। कुदरती रमज़ान मथां अची वियो ऐं शाम जे माण्हुनि जेको सो जुमे जे ॾींहुं रोज़ो रखियो। उन्हनि जो सफ़र पंहिंजी पुॼाणी ते पुॻो, वापसि मदीने में आया। जॾहिं वापसि मदीने में आया त उन ताबी सगोरे ॿियनि माण्हुनि सां ऐं ख़ासि तौर ते सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा सां इहा शइ ज़िक्र कई त असां हिन साल जुमे जी राति चंड ॾिठो, शाम में शाम वारे माण्हुनि जुमे जे ॾींहं जो रोज़ो रखियो। त सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला फरमाइनि था असां त छंछर जो रखियो, तव्हां वटि त ख़मीस जी शाम जुमे जी राति चंड ज़ाहिर थियो शाम में, जॾहिं त मदीने तैयबा में चंड ज़ाहिर थियो जुमे जी शाम छंछर जी राति, यानी कि असां रोज़ो जेको सो छंछर जो रखियो। त हाणे ताबी सगोरो अॻियां वरी सोवाल करे थो साईं पोइ इहो मसइलो कीअं थींदो, शाम में जेको सो रोज़ो जुमे ते थियो आहे, मदीने तैयबा में छंछर ते थियो आहे, पाण फिर में असां छंछर जी ॻाल्हि खे वठंदासीं छो त असां चंड जे मामले खे ॾिसंदासीं। जॾहिं चंड ज़ाहिर थींदो असां त उन हिसाब सां रोज़ो रखंदासीं। हाणे तव्हां ॾिसो त मदीने तैयबा खां शाम एतिरे फ़ासिले ते कोन्हे जेतिरो मदीने तैयबा खां असांजो पाकिस्तान फ़ासिले ते आहे, पर तव्हां उते ॾिसो त एतिरे वेझड़े इलाइक़े में बि चंड अगरि हिकिड़ो ॾींहुं अॻु में ज़ाहिर थियो आहे त सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा उन शइ खे नाहे वरितो, बल्कि पाण मदीने तैयबा में ॾिठो अथऊं। त उनजे करे हदीस मुबारका ॾिसे थी त तव्हां पंहिंजे इलाइक़नि में जॾहिं चंड नज़र अचे तव्हां उन जे हिसाब सां रोज़ो रखो। त हाणे 9 ज़िलहज्जा जे मामले में बि सम्झो त मामिलो ईअं ई आहे त इन समूरी हदीसनि खे साम्हूं रखूं था त असांखे इहो मामिलो मालूम थिए थो त तव्हां इन मामले में सऊदी हुकूमत जा न बल्कि तव्हां इन मामले में चंड जा ताबेदार हुअणु घुरिजो। चंड नज़र अचे उन खां पोइ जेको सो तव्हां रोज़ो रखो। हिन खां पोइ हिकिड़ी ॿी बि शइ आहे न, ॾिसो ही जदीद ज़राए जदीद तौर तरीक़ा इहे त सभु हाणे आया आहिनि। जॾहिं त माज़ी में हिते शयूं कोन हुयूं त माज़ी जा मुस्लमान रोज़ा कीअं रखंदा हुआ, जेके उम्मत मुस्लिमा जा असलाफ़ हुया असांजे ख़िते जा उहे कहिड़े बुनियाद ते रोज़ो रखंदा, चंड जे बुनियाद ते। पोइ जेका वाट असांजा सलफ़ वठंदा हुया, जंहिं राह ते असांजा सलफ़ सालीन हलंदा हुया, असां बि उन शइ खे अख़्तियार कंदासीं। दौरे हाज़िर में जिद्दत जे करे हिकिड़ी नई शइ आई आहे, इन नई शइ जे करे असां असलाफ़ जे रस खे त कोन छॾींदासीं। ऐं अञा वरी तव्हां टी शइ ॾिसो, जेकॾहिं क़ुरान सुन्नत खे असां बारीक बीनी सां पढ़ूं था त असांखे इहा शइ मालूम थी थिए त कुझु वक़्त खां पोइ अॻिते हली करे हीअ दुनिया में जेका असांखे जिद्दत तरक़ी ऐं साइंस टेक्नोलॉजी नज़र अचे पई, इहा सभु शइ ख़तमु थियणी आहे। जो क़ुरान सुन्नत जो फ़हम असां साम्हूं रखूं था हासिलु थिए थो त इहे सभु शयूं ख़तमु थी वेंदियूं। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो अगरि इहे सभु शयूं ख़तमु थी वेंदियूं अॻिते हली करे त मुस्लमान रोज़ा कहिड़े मामले जी बुनियाद ते रखंदा, कहिड़ी शइ खे अथॉरिटी ठाहींदा, इहो ई चंड आहे। चौधी शयूं रहंदियूं कोन को। त समूरी ॻाल्हियुनि जो ख़ुलासो इहो आहे त क़ुरान सुन्नत जी रोशनी में
इंसानी फितरत मामलात हक़ाइक़ जी रोशनी में असांजे लाइ 9 ज़िलहज्जा जे रोज़े जे सिलसिले में चंड अहम आहे। असां चंड ॾांहुं जेको सो तवजह कंदासीं। चंड ज़ाहिर थिए थो त रोज़ो रखंदासीं। अगरि चंड ज़ाहिर नथो थिए त असां ख़ामखा सऊदीया खे ॾिसी करे जेको सो रोज़ो कोन रखंदासीं। अल्लाह पाक तव्हां सभिनी खे क़ुर सुन्नत जे मुताबिक़ अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।